पीपल्स पार्टी औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ अमली क़दम खयां। औरतुनि खे माशी तौर ते मुस्तहकम करणु पीपीए जे मंशूर जो अहम हिस्सो आहे। सिंध में औरतुनि खे महफ़ूज़ सफ़री सहूलियत ॾियण लाइ पिंक बस सर्विस शुरू कई वई। सिंध जे वॾनि शहरनि जे वर्किंग वुमेन शागिर्दियाणियुनि खे तरजीह ॾिनी वेंदी। औरतुनि खे स्कूटीज़ हलाइण जी तरबियत लाइसेंस में हुकूमत मुआवनत फ़राहम कंदी। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील मेमन जो सखर में औरतुनि खे मुफ़्त पिंक स्कूटीज़ विरहाइण वारी तकरीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर खां औरतुनि जी भलाई जो सिलसिलो शुरू थियो। IMF बि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी वाखाण करे थो। पीपी चेयरमैन दुनिया जी तारीख़ जो सभ खां वॾो हाउसिंग प्रोजेक्ट शुरू कयो, जंहिंमें घर जी लिखत औरत जे नाले ते हूंदी। सिंध हुकूमत पारां औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ मुफ़्त पिंक स्कूटीज़ विरहाइण जो सिलसिलो जारी आहे। सखर में औरतुनि लाइ मुफ़्त पिंक स्कूटीज़ विरहाइण वारी तकरीब थी। ट्रांसपोर्ट खाते ऐं सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी पारां मुनक़िद थींदड़ तकरीब में पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, सिंध असेंबलीअ जो स्पीकर अवैस कादिर शाह, मेयर सखर अरसलान इस्लाम शेख, ज़िले चेयरमैन कुमिल हैदर शाह ऐं ॿिया बि शरीक थिया। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी औरतुनि खे बाइख्तियार बणाइण चाहे थो। सिंध हुकूमत पीपल्स बस सर्विस जो दायरो वधाए रही आहे। डबल डेकर बसिस ऐं पिंक बसिस खां पोइ पिंक स्कूटीज़ बि आयूं आहिनि। स्पीकर अवैस कादिर शाह चयो त पिंक स्कूटीज़ वारो मनसूबो सबूत आहे त पीपल्स पार्टी औरतुनि खे बाइख्तियार बणाइण चाहे थी। मेयर अरसलान इस्लाम शेख चयो त पीपी क़यादत जेकी वाइदा कया आहिनि उहे सभु पाड़ींदा वेंदासीं। वर्किंग वुमेन खे पिंक स्कूटीज़ ॾिनियूं पियूं वञनि। ऑनलाइन अप्लाई कंदड़ लाइसेंस रखंदड़ औरतुनि खे पिंक स्कूटीज़ ॾिनियूं वेंदियूं। सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन औरतुनि जी तरबियत ऐं लाइसेंस जी फ़ी बि भरींदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां तव्हांखे तोहफ़ो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे तरफ़ां, प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब जे तरफ़ां, मोहतरमा फलियार तालपुर साहिबा जे तरफ़ां ऐं वज़ीर आला सिंध जे तरफ़ां ही पीपल्स बस सर्विस अॼु खां शिकारपुर ऐं सखर जो सफ़र शुरू कंदी। तव्हांखे तमामु घणियूं घणियूं मुबारक हुजनि। आपने सब एक चीज़ जहन में बिठानी है कि जितने भी पैसेंजर इसमें चढ़ रहे हैं, जो आपका जो खर्चा है टिकट का, आधा टिकट का खर्चा जो है वो हुकूमत सिंध भर रही है, आपसे सिर्फ आधे पैसे ले रही है। हर मुसाफिर पे जो सब्सिडी है वो हुकूमत सिंध भर रही है। हमेशा सूबा सिंध को एक सोची समझी साजिश के तहत टारगेट किया जाता है। पीपल्स पार्टी का मीडिया ट्रायल किया जाता है और वो मुखालफिन जो इलेक्शन में इबरतनाक शिकस्त हासिल करते हैं, वो फिर बाकी जितना वक्त है वो हुकूमत सिंध पे तनकीद में गुजारते हैं। सिंध हुकूमत जो वॾो क़दम शिकारपुर खां सखर ताईं पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह करे छॾियो। ट्रांसपोर्ट शोबे में बहितरी आणणु पीपल्स पार्टी हुकूमत जी तरजीह आहे। पीपल्स बस सर्विस सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां शिकारपुर जे अवाम लाइ तोहफ़ो आहे। सिंध जे ॿेराड़ी वारनि इलाक़नि में रोडनि जो नेटवर्क बहितरीन आहे। मुखालिफ़ इबरतनाक शिकस्त बाद पीपल्स पार्टी ते तनक़ीद कंदा आहिनि। सोचियल सम्झियल साज़िश तहत पीपीए जो मीडिया ट्रायल कयो वेंदो आहे। जेकी इलेक्शन में हाराईंदा आहिनि उहे साज़िशुनि में ई लॻी वेंदा आहिनि। पीपल्स पार्टी मुआशरे जे हर शख़्स लाइ कमु करे रही आहे। पीपी सिंध में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया। जदीद हाइब्रिड बस सर्विस सां अवाम खे सफ़री सहूलियतूं मिलंदियूं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन जो शिकारपुर में हाइब्रिड बसुनि जे इफ़्तिताही तकरीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त अमेरिका ईरान तकरार सबबि हुकूमत खे तेल जा अघ वधाइणा पिया। सिंध हुकूमत मोटरसाइकिल मालिकनि खे माहवार 2,000 रुपया ॾेई रही आहे। 25 एकड़ खां घटि ज़मीन रखंदड़ हारियुनि खे 1,500 रुपया फ़ी एकड़ जे हिसाब सां ॾिना विया। SSP ऑफिस शिकारपुर में ट्रांसपोर्ट खाते ऐं मास ट्रांज़िट अथॉरिटी पारां हाइब्रिड बसुनि जी इफ़्तिताही तकरीब में ख़ुर्शीद शाह, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मुकेश कुमार चावला, इम्तियाज़ शेख, शहरियार महर, ज़ुल्फ़िकार अली कमारियो, मीर बाबुल ख़ान भयो ऐं ॿिया पीपी अॻवान बि शरीक हुआ।